सिंधी मीडिया जे सर ते सकाफ़ती रंग निखरी पिया। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जी रैलियूं, क़ौमी गीतनि ते रक़्स। HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद मूजिब सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि, शहरनि, बस्तियुनि ऐं वस्तियुनि में सकाफ़ती रंग निखरी पिया। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, जॾहिं त नवाब वली मोहम्मद सिंधी मीडिया जे सॾ ते जिस्कम SUP ऐं शहरनि जे वॾे अंग सहाफ़ी एजाज़ संगरा, सहाफ़ी ज़फ़र अली चांडियो, प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे सदर यूसुफ रिंद, गुलाम शबीर संगरा, अल्लाह रखियो कलोड़ो, भाई खान उमरानी, अब्दुल्ला रिंद, जानी खासकेली, आकाश लाखो, लाला ख़ालिद ओठो जी अॻवाणी में सकाफ़ती रैली निकिती, जेका शहर में मेन बाज़ार खां थींदी क़ौमी शाहराह ते पहुती, जिते रैली जुलूस जी सूरत अख़्तियार करे वई। बाद में प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद पहुती, जिते ॼाणायल अॻवाननि सिंधी प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो सकाफ़ती सॾु ॾेई सिंधी क़ौम में नओं रूह फूके छॾियो। संदुनि सॾ खां पोइ नवाब वली मोहम्मद जूं घटियूं बस्तियूं अजरक जे रंगनि सां रंगजी वियूं। रिपोर्टर यूसुफ रिंद सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।